अस्सलाम वालेकुम दोस्तों, कुछ ॾींहं पहिरीं इंसिपियो नया सवेरा यानी संजेटा जी इंसिपियो ॾिनी। हिकिड़ो ई असां फुआरो कयो आहे, हिनखे अञा दानेदार असां कोन ॾिनी आहे। हिकिड़ो ई फुआरो कयो आहे, पर पनवेड़ी ख़तम थी वई आहे। तमामु घणी पनवेड़ी हुई, वधीक वरी जेको आहे हारी खां बि पुछियो आहे ऐं मूं अंदरि लही बि ॾिठो आहे ऐं मूंखे ॾिसण में कोन पई अचे। माना हिकिड़े चक्कर महांगा रोए एक बार, सस्ता रोए बार बार। सो हारी खां पुछो था, रमेश कर ख़बर पनवेड़ी ॾिसण में अचे थी? नहीं, ख़तम थी हली। पुराणी हुई जेका उहा बि ख़तम थी हली। त भला ॿिए पासे भला जेके सादियूं दवाऊं हणनि पिया उन्हनि में छा वरी पनवेड़ी अचे पई आहे? उन्हनि में अचे पई। त बाबा सस्ती शइ जेका आहे सा उहा वरी बि जेको आहे पनवेड़ी, वरी बि जेको आहे तव्हांखे स्प्रे ॿ टे चकर। ऐं ही सारियूं मुंहिंजूं फतेहबाग जूं आहिनि ऐं मूं हिन ते इंसिपियो हलाई हुई, नया सवेरा जी बहितरीनु दवा हुई। माण्हू चवंदा इंसिपियो महांगी आहे, ऐं तव्हांखे ॿुधाए छॾियां दोस्तो, इंसिपियो महांगी कोन्हे। तव्हां 2.5 एकड़ ते हिकिड़ी बोतल हलाए सघो था। 4200 रुपए जी बोतल आहे। तव्हां 2.5 एकड़ ते हलायो। असां हलायूं आहिनि 2 बोतलूं हिन 5 एकड़ जे पीस ते। ही 5 एकड़ जो पीस आहे, हिन ते 2 बोतलूं हलायूं आहिनि। 2 बोतलुनि मां असां 5 एकड़ कढिया आहिनि। ईअं न 2 बोतलूं हुयूं न पंहिंजूं इंसिपियो। सो ऐं पाण बीठो त मूं पाण स्प्रे करायो आहे, वीडियो बि मूं रखी हुई, वकार साहब बि आयो ऐं रिज़ल्ट तव्हांजे अॻियां आहे। अल्हम्दुलिल्लाह ही पन ॾिसो वॼे पियो, आवाज़ अचे पियो। ऐं हिन खे हाणे 3 एप्लीकेशनूं असीं ॾेई आहियूं। 4थी एप्लीकेशन ॾींदासीं पोटाश, यूरिया एंड इनशाला कार्टेप ॾींदासीं। पोटाश ऐं यूरिया ऐं कार्टेप ॾींदासीं। ही ॿनी हाणे कानी ते आहे, ठीकु आहे। हिन सारियुनि खे थी विया आहिनि तक़रीबन 40 ॾींहं जे अंदरि। हाणे लास्ट एप्लीकेशन ॾींदासीं 45 46 ॾींहं जे अंदरि। 50 ॾींहं जे अंदरि सभु एप्लीकेशनूं ॾेई ख़तमु कंदासीं। निज़ामुद्दीन जक्सी, देह फतेहबाग, तेलका टंडो गुलाम हैदर, ज़िला टंडो मोहम्मद ख़ान।